दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजो मौज़ू सिंध जो हिकु सख़ी किरदारु ऐं महिमान नवाज़ किरदारु थांवर भट्टी आहे। रिसाले में हिकु बैत अचे थो लतीफ़ साईं जे, थांवर उथी पस ॾेह खिवंदी विॼड़ी, मन फुली बाग़ थियो हींअरे लथी कस, तिनी कारण वस जिनी वर मटाए भार कया। सॼणो क़दीम दौर में ज़िले थरपारकर जे बडाम ऐं सामरोटी वारे एराज़ीअ ते थांवर भट्टीअ जी राजधानी हुई, जेको सखावत ऐं महिमान नवाज़ी सभु निहायत मशहूरु हो। संस इन सखावत जे करे हिन ते गंज लुटाइण जे करे हिन जो नालो गंज गूंदी बि सॾियो वियो। तारीख़ जे वर्कनि में ही शहर पुराण दरिया जे ओलहे तरफ़, जेको माॻ मौजूदु आहे ज़िले मीरपुर ख़ास जे शहर डिगड़ी खां 4-5 मील ॾखण तरफ़ तपे मीर मोहम्मद हसन में हो ऐं हिन वक़्तु बि उन जा आसार मौजूदु आहिनि। पर हिकु दौरु उहो बि आयो जो ही इलाइक़ो पाणीअ जे अछ वारो इलाइक़ो हो, सो मुसलसल ॾुकारनि जे करे अहिड़ी ख़ुश्कसाली जो शिकार थियो जो सभु माण्हू ॾुकार सबबु लॾे वञण ते मजबूर थिया त किथे वञी गुज़र सफ़र कनि। ऐं थांवर भट्टीअ जहिड़े सखी ऐं दौलतमंद हाकिम खे बि ज़ाल समेत पंहिंजो वतन छॾिणो पइजी वियो। हू चाहिनि पिया त कंहिं अहिड़े इलाइक़े में वञनि जिते खेनि को ॼाणण ॿुझाइण वारो न हुजे, त जीअं संदन मज़ूरी करण खां इज़त ते हरफ़ न अचे। मॼाण जो जंहिं इलाइक़े में हू पहुता ज़ाल ऐं मुड़ुसु, उन इलाइक़े जो दस्तूर इहो हो त ॿाहिरां मज़ूरी लाइ ईंदड़ कंहिं बि माण्हू खे ज़ाल मुड़ुस जी हैसियत में रहण जी इजाज़त न हुई, छो त हुननि जो ख़्यालु हो त ज़ाल मुड़ुस जेकॾहिं थी रहनि था त उन्हनि जी उहा पूरी मज़ूरी न कंदा। हाणे संदसि ज़ाल थांवर खे चयो त हाणे अची त वियासीं ऐं गुज़र सफ़र खां सवाइ ज़िंदगी बि कोन थी गुज़रे, हाणे तूं गूंगो थी वञ ऐं आउं पाण खे तुंहिंजी भेण ॿुधाईंदुसि। मजबूरी का नाम शुक्रिया। अहिड़ीअ तरह हिननि पंहिंजे ॿिन्ही ॼणनि 8-9 महीना उते मज़ूरी करे वक़्तु गुज़ारियो, पेट पालियो, तव्हांजो वसकार जी मुंद अची वई ऐं संदनि देस ॾे विॼड़ियुनि वराका शुरू कया त लतीफ़ साईं थांवर भट्टीअ जे वञे वाता मथियूं बैत चयो त ओ थांवर उथी ॾिस पंहिंजे ॾेह ॾे विॼड़ियुनि जा वराका। हाणे मुंहिंजे मन जे बाग़ ते ख़ुशियुनि जा गुल टिड़ी पिया आहिनि। पाण जी दुआ क़बूल थी वई आहे मालिक जे दर में ऐं असां तां ॾुख ॾोलावा लही विया। हाणे पंहिंजे ॾेह ॾे ॾिस जिते ककरनि जी कारोबार थी वई आहे ऐं इहो ॾुर्त ॾुकार बि तरिजी वियो, जंहिंजे करे असां मजबूरनि पाण खे ज़ाल मुड़ुस जे बजाए भाउ भेण चवाए मज़ूरी कई हिते रहियासीं। ही बचियूं बैत जेको इन सिलसिले कढी आहे, पर उन मां अञा बि हिकिड़ो बैत ॿियो बचे थो। लतीफ़ साईं चए थो त थांवर उथी पस ॾे खिवंदी विॼड़ी, तो पैका मूं साहुरा खिवन पलायो रस, वस तनी ॾे तनी लाइ वस जिन वर मटे भार कया। थांवर भट्टीअ ही भिड़ो उनजा आसार धड़नि जी शिकिल में अञा मौजूदु आहिनि, जितां कॾहिं कॾहिं माण्हुनि खे सोन चांदी जा जुड़ियल सिका ऐं ॿियूं शयूं बि मिलंदियूं रहंदियूं आहिनि। जीअं सिंध, जीअं लतीफ़।